आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। जुमे जे भलारे दिहाड़े ज़मीन जे तख्ते ते भलन जगहन मां भली जगह मस्जिद। भले प्रोग्राम में अल्लाह ताला तवाए असां खे अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। बेइंतिहा खुशी थी इन नंढड़े ॻोठ में वॾड़ी ऐं सुहिणी मस्जिद। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल सभिनी खे मस्जिदुनि सां प्यार नसीब फरमाए। हज़रत मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा बुरड़ो साहब मुद्दज़िल आली अल्लाह ताला उन्हनि जो उम्र इज़्ज़त में बरकत फरमाए। बेहतरीन अंदाज़ में अवां सां मुखातिब हुया। हेड़न प्रोग्रामन में शरीक थियण ई अल्लाह जो फज़ल आहे। हेड़न प्रोग्रामन में शरीक थियण ई अल्लाह साईं जो फज़ल आहे। न त माण्हुनि खे अॼु वांद न आहे, हर को पंहिंजे कमकार में मशगूल। पर ईअं न आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त जंहिं माण्हू खां नमाज़ क़ज़ा थी, नमाज़ क़ज़ा थींदी आहे कॾहिं चङनि भलनि खां बि थींदी आहे। अल्लाह ताला मुस्तफ़ा खां बि नमाज़ क़ज़ा कराई। जंहिं माण्हूअ खां नमाज़ क़ज़ा थिए, साईं जन खां क़ज़ा थियण ऐं असांजे तव्हांजे क़ज़ा थियण में फ़र्क़ु आहे। साईं जन खां जेको अमल थियो उहो उम्मत जे इस्लाह जे लाइ थियो। साईं जन हिकिड़े लश्कर जंग तो मोटिया, रस्ते ते काथे लश्कर तरसियो। साईं जन फरमायो त हाणे आराम कयो, पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो हुजे जेको सुबुह जे नमाज़ ते सभिनी खे उथारे। पोइ हिकिड़े साहिब सुवारे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह इहो कमु मां थो कयां। पाण फरमायो ठीकु आहे, इहा तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। सभु साहिब सुम्ही पिया, पूरो लश्कर। उहो साहिब सुवारे छा कयो जो शुरूआत कयईं बीह करे नफ़िल पढ़ण शुरू कयईं। नमाज़ घणो वक़्तु नमाज़ पढ़ी, थोरो सम्झई त मूंखे बि ऊंघूं अचनि थियूं, निंड जा लुॾा। पोइ रिवायत में ईंदो आहे त वरी वेही रहियो क़ुरान पाक जी तिलावत करण। वरी उते बि लोॾड़ा शुरू थियसि। चईं हाणे छा कयां, अञा राति पई आहे। पोइ उठ जो पाखड़ो, उठ जे मथां न रखिबो आहे हिकिड़ो पाखड़ो, उन पाखड़े खे टेक ॾेई वरी ज़िक्र शुरू कयईं। ज़िक्र पढ़ंदे पढ़ंदे हिन जी अखि लॻी वई। थोरो तवजो, अखि जो लॻी वई त निंड अची वई। निंड अची वई त सुबुह जो नमाज़ जो वक़्तु वियो। एतिरे ताईं जो सिज उभरियो। जॾहिं सिज उभरियो उन जा किरणा मुस्तफ़ा साईं जन जे चेहरे अनवर ते पिया। साईं जन सभ खां पहिरियों सुजाग थिया। साईं जन सुजाग थिया, फौरन उथारियूं सभिनी खे। उनखे चयूं त पुट तो त ज़िमो खयूं, तो हे छा कयो? अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह, मूंखे बि उन रब निंड कराई जंहिं तव्हांखे कराई। पोइ पाण फरमायो उथो हितो निकिरो। पोइ अॻिते वञी करे पोइ साईं जन नमाज़ वरी सुबुह जी पढ़ाई साहबा खे। पोइ मुफ़सरनि मुहद्दिसनि इहा ॻाल्हि लिखी आहे त ईअं छो थियो। पोइ चयूं त इहा उम्मत जी सहूलत जे लाइ अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया खां नमाज़ क़ज़ा कराई। ता त उम्मत खे ख़बर पइजी वञे त नमाज़ क़ज़ा कीअं थींदी आहे। इमामुल अंबिया पाण क़ज़ा करे ॾेखारी। ईअं खोड़ सारियूं ॻाल्हियूं साईं जन जे हवाले सां। नमाज़ में भुल थी वञे त अलाए ॿी रकात आहे, अलाए पहिरीं रकात आहे, अलाए टीं रकात आहे, अलाए चौथीं रकात आहे। हाणे छा कयां, इहा बि भुल आहे। इन जे लाइ बि हुकुम ईअं ई आहे। अहिड़ो ई वरी हदीस पाक में वाक़ियो अचे थो। साईं जन खां ईअं थियो, साहिबी अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, नमाज़ घटिजी वई या तव्हां विसारी। साईं जन साहबा ॾे निहारियो त ही ज़ुल्यदैन छा थो चए। उन साहिब सुवारे जो नालो ज़ुल्यदैन। हे बुखारी शरीफ़ जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे। साहिब अर्ज़ु कयो त या रसूल ईअं आहे। ॿिन्ही में हिकिड़ी ॻाल्हि। पोइ पाण उथिया, पहिरियों 2 रकातुनि ते सलाम ॾिनो, हाणे 2 रकातूं ॿियूं पढ़ाए 4 रकातूं पूरियूं कयूं। सजदो सहव जो माना त सजदो सहव सां उहो जेको हुन में थोरी कमी बेशी थी वई, अल्लाह ताला रसूलुल्लाह खां इहो अमल कराए उम्मत जे लाइ आसानी। ॿियनि नबियनि जो उम्मतुनि में घणा वाक़ियात इमामुल अंबिया सां सहूलत। ईअं किताबनि में ईंदो आहे त अॻियनि नबियनि जे किन नबियनि जे उम्मतुनि में ईअं हूंदो त कपिड़ो पलीत थी पवे त उहो पाक न थींदो। जंहिं जाइ ते पलीती लॻी उहो कटबो, कटे करे वरी कंहिं ॿिए पाक कपिड़े जी चती वरी उनखे हणबी, उहो पाक न थींदो जेको टुकड़ो ख़राब थियो।
उहो पाक न थींदो। इमामुल अंबिया जे सदके अल्लाह ताला उम्मत सां भलाई कई। साईं जन फरमायो त कंहिंजो कपिड़ो पलीत थी पए उनखे पाणी हणो, पाणी ॾेई उनखे महिटियो, जेतिरो तव्हां में ताक़तड़ी आहे ओतिरो महिटियो, पोइ उनखे निपूड़ियो, जेतिरी तव्हां में ताक़त आहे निपूड़ियो पंहिंजे वस सां, पोइ पाण फरमायूं त इनखे सुन्नत तरीक़ो 3 दफ़ा ईअं कयो, पोइ इहो कपिड़ो पाक आहे। पर कॾहिं कॾहिं अहिड़ी पलीती बि थी पवंदी आहे जो दाग न लहंदो आहे, तोड़े जो उनखे महिटियो, 3 दफ़ा बि महिटियो, तो धो निपूड़ियो, पोइ बि दाग न लहंदो आहे। हाणे शरीयत हुकुम कयो त तो पंहिंजे रसूल जे चवण ते अमल कयो, इहो कपिड़ो पाक आहे, तोड़े जो दाग रहियो पियो हुजेसि। ये वॾी ॻाल्हि आहे। साईं जन जे करे अल्लाह तबारक व तआला पूरी रूह ज़मीन खे सजदे गाह बणायो। अॻियनि नबियनि जे उम्मतुनि में जीअं मस्जिद ठहियल आहे, ईअं जायूं इबादत जो मुक़ररु हूंदो, उन खां सवाइ ॿाहिरि इबादत क़बूल न पवंदी, उन में अचे करे त ठीकु आहे, न त ठहियो क़बूल न पवंदी। इमामुल अंबिया जे सदके अल्लाह तबारक व तआला उम्मत सां भलाई कई त ज़मीन ते बि आयो, पर हथड़ो हणो, को छेणो ॿेणो न हुजे, उते बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे नमाज़ पढ़ो, पूरी रूह ज़मीन इमामुल अंबिया जे सदके मस्जिद खे बणाए छॾियो। अल्लाह ताला सजदे गाह बणायो। मस्जिद में नथा पहुची सघो, कमु अथव परे, उतां भॼो था निमाज़ उहे तव्हांजी थी वई, त हाणे छा कयो, उते ई तव्हां थोरो ज़मीन खे हथड़ो हणी करे छेणो ॿेणो वेठो किन न हुजे, हा न, परे करे निमाज़ पढ़ो तव्हांजी निमाज़। हे उम्मत मुहम्मदीअ सां अॻियनि नबियनि जे उम्मतनि में हूंदो ख़ैर ख़ैरात कंदा, पोइ मैदान हिकिड़ो मुक़ररु हो, उते अचे हर शइ रखंदा, को ढगो थो ख़ैर में ॾे, को बकरी थो ख़ैर में ॾे, को रिढ थो ख़ैर में ॾे, को चांवर थो ख़ैर में ॾे, को सारियूं थो ख़ैर में ॾे, को पैसा थो ख़ैर में ॾे, को पंहिंजा कपिड़ा थो ख़ैर में ॾे, सभु उन मैदान ते, अब सभु उन मैदान ते हर को पंहिंजी रखी वेहंदो। पोइ जॾहिं सभु ई रखी वेहंदा, पोइ अलाह खां दुआ घुरंदा त रब हे असां तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर हे ख़ैरात कई आहे, अलाह इनखे क़बूल फरमा। पोइ किताबनि में ईंदो आहे त आसमान खां हिकिड़ो जीअं न हीअ छा थींदी आहे, खिवण थींदी आहे या विझ, ईअं हिकिड़ो चमकाट थींदो, जंहिंजो ख़ैर क़बूल पवंदो उहा ज़री उहा सड़ी वेंदी, ॿियो न सड़ंदो, जंहिंजो क़बूल न पवंदो उहो न सड़ंदो। माना जाते जाते उनजो असरु थींदो, जेको जंहिंजो माल सड़ी वियो इहो क़बूल पियो, जंहिंजो न सड़ियो इहो क़बूल न पियो। पोइ माण्हू चवंदा हलड़े तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे, अलाह वटि तुंहिंजो ख़ैर ई क़बूल कोन्हे, पोइ उहो माण्हू कंधु खणी हलण जहिड़ो न हूंदो। अल्लाह ताला उम्मत मुहम्मदीअ सां साईं जन जे सदके आसानी कई, तव्हां कंहिं ख़ैर ॾींदा रहो, तव्हांखे दुनिया में लॼी न कंदो, अलाह न कंदो, क़बूल करण वारो उनजी मर्ज़ी, कंहिं न क़बूल करे त कंहिं मौलवीअ जो क़बूल न करे, क़बूल करे त कंहिं ग़रीब जो क़बूल करे, पर माण्हुनि जे ॾाढो अल्लाह ताला शर्मिंदो उम्मत मुहम्मदीअ खे न करे। इहे महबूबनि करीमनि जे सदके तव्हां असां सां अलाह भलायूं फरमायूं आहिनि। हे अॼोका प्रोग्राम बि ईअं भलाइनि मां हिकिड़ो भलाई आहे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शाला तव्हां असांजे ख़ैर खे क़बूल फरमाए। वॾड़नि जे लाइ ख़ैर करण बि भली शइ आहे, पर इन खां भलो कमु हे अथव, हा न, हिकिड़ो जो ख़ैर जूं देगियूं चाढ़े करे माण्हुनि खे खारायो, उन में वॾेरा बि हुजनि ग़रीब बि हुजनि, पंहिंजी जाइ ते जाइज़ थींदो, पर एतिरो सवाबु न मिलंदो जेतिरो मस्जिद कंहिंखे ठाराए ॾींदो, एतिरो सवाबु न मिलंदो। ऐं मस्जिद जो मसइलो छा आहे, अलाह जे रसूल फरमायो जंहिं ज़मीन ते ख़ुदा खे राज़ी करण जे लाइ मस्जिद बणाई, बन अल्लाहु लहू बैतन फिल जन्नत, अल्लाह ताला उनजो घर जन्नत में बणाए। हिकिड़े वॾेरे जो वाक़ियो ईंदो आहे किताबनि में, त उनजो आलमनि खां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त मस्जिद जे एवज़ में अलाह जन्नत थो ॾे। पोइ हुन वीचारे छा कयो जो मस्जिद जे मां पंहिंजी मस्जिद अकेली ठहाराईंदुमि, माण्हुनि खे चईंदुमि मुंहिंजे मस्जिद में को बि चंदो वग़ैरह न थींदो, मिस्त्री मज़दूरनि खे पाबंद कईं त कंहिंखां कुझु न वठिजो, अकेलो मस्जिद ठाराए, न लहू चुप कयो, क़ीमती ॻाल्हियूं, थोरो तवजो, कंहिंखां बि न वठिजो, अकेले से। इहा भली शइ आहे जो कंहिंजो ख़र्चु मस्जिद में अचे। मस्जिद ठही तयारु थी, राति जो ख़्वाब में ॾिसे पियो त वाह वाह जन्नत में आहे, मलाइका जन्नत था घुमाइनि, मलाइक घुमाईंदे घुमाईंदे हिकिड़ी भली जॻह आई, उन वटि अॼु बीहारियऊं, हिन जॻह खे ॾिठो त ॾाढी हिनजे दिलि खे वणी, उन्हनि खां पुछईं त इहा जाइ कंहिंजी आहे, अहिड़ो भलो महल कंहिंजो आहे, त हुन उन जो नालो खयो, मलाइकनि उन माण्हू जो नालो खयो जेको पाण हुयो, चए हे फलाणे जो नालो उन जो महल आहे, चई त अहिड़ो महल, हुन ॾिठो त नालो त मुंहिंजो आहे, इहो काथों जो आहे, फलाणे ॻोठ जो आहे, सांगनि जे बेक में आहे, जतोइन जो ॻोठ जो, फलाणो नालो त छा नालो भाऊ मौलादा साहब, चवा मौलादा, अब ॻोठ चए जतोइन जो, काथे सांगनि जे बेक में, हुन चयो त यार नालो त मुंहिंजो, मां मिसाल थो ॾियां तव्हांखे आसानीअ सां सम्झ में अचे, अलाह कंदो त मौलादा खे बि जन्नत मिलंदी, अलाह कंदो सभिनी खे, पर मां हिकिड़ो मिसाल ॾेई सम्झायां।
हुन ॾिठो त नालो त मुंहिंजो, चई त ॻोठ बि मुंहिंजो, चई भला हिनखे छो इहा भली मालात मिले, चई त इहा मस्जिद ठाराई अथई दुनिया में, अलाह हिनखे जन्नत में इहो बंगलो ॾिनो आहे। हिन जो त मस्जिद में मां ठाराई आहे, नालो बि इहो मुंहिंजो आहे, ॻोठ बि मुंहिंजो था ॾसनि, मस्जिद में मां ठाराई आहे। पोइ मोलविन वारी ॻाल्हि सही आहे त जंहिं दुनिया में मस्जिद ठाराई अलाह हुनखे जन्नत में घर ॾींदो। वाक़ई मुंहिंजो घर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। अञा ईअं हो त वरी हेॾो ॾिठे ॿी भली मालात, उन्हनि खां पुछनि त भला इहा मालात कंहिंजी आहे, इहा मालात हे त थी हुन फलाणे माण्हू जी, ईअं न ॾसेनि त उहो मां, चयो इहा त थी फलाणे जी, हीअ मालात वरी उन ॻोठ जे कंहिं माईअ जो नालो खयो। हवा माईअ जो नालो मलाइकनि कयो त हीअ हिकिड़ी माई आहे, नालो छा आहे फलाणो, ॻोठ कहिड़ी जी, उन जी जंहिंजो हो हुयो उन ॻोठ जी माई, फलाणो नालो आहे। हा हिन ॾिठो तड़ी उहा माई त वाक़ई असांजे ॻोठ जी आहे। हा पोइ हे उनखे छाजे बारे में छो मिलियो, हुन त ठाराई मस्जिद, हिनखे छाजे लाइ इहो बंगलो, चई उन जे मस्जिद में हिन थोरो ख़ैर ॾिनो हो, अलाह ताला उन जे एवज़ में हिनखे बंगलो ॾेई छॾियो, हिनखे जाग थी वई। जाग थी हिन चयो यार मां त मिस्त्री मज़दूरनि खे झलियो हुउमि त कंहिंजो ख़ैर न वठिजो, ही कुराड़ीअ कुझु मुंहिंजे मस्जिद में ॾिनो आहे त उनखे बि हेॾो बंगलो। सुबुह थियो मिस्त्री मज़दूर घुराई, उन्हनि खे चयो बाबा मां तव्हांखे इहा ॻाल्हि कई हुअमि त मुंहिंजे मस्जिद में कंहिंजा बि पैसा कुझु बि न वठिजो, चयो हा साईं, चई तव्हां कंहिं मूंसां चालाकी कई आहे, ॿुधायो। जंहिं मिस्त्रीअ वरितो हो सामान उनखे भउ थियो त शायदि कुराड़ीअ हिनखे ॾसियो आहे, उन चयो सही आहे मूंखां ग़लती थी वई आहे, चई तो ग़लती कई आहे, हा कहिड़ी कई थी, चई फलाणी जेकी कुराड़ी आहे न उहा सामान अहिड़ो खणी आई कुझु, चई त हे मुंहिंजो हिन में शामिलु कर, मां चयो साहिब खे ख़बर कोन पवंदी, शामिलु करे छॾियो, चई हीअ तो कयो, चई हा साईं मूंखां ग़लती थी, मूंखां ग़लती थी, थोरो तवजो वॾी ॻाल्हि हाणे थी वई, चई इहो तो कमु कयो, चई हा मां कमु कयो, चई हाणे ॿियो कुझु कोन्हे, ऐलान कई ॻोठ वारनि खे अचो मस्जिद खे शहीद कयो, वरी अबा भली मस्जिद वरी शहीद, माण्हू परेशान थी विया त चरियो थियो आहे वॾेरो अलाए छा, पर के चवण लॻा बा पैसा त घणा तंहिंजो करे थो करे, वॾेरो माण्हू आहे, पर हाणे मस्जिद सुहिणी सेफ्टी इहा शहीद, बाबा कंहिं पुछियोसि कोन, बा शहीद त शहीद, मस्जिद छा शहीद करे पटु कई, पटु करे हाणे ऐलान कई त तव्हां मूंखे त चरियो सम्झंदा हूंदव, पर मां चरियो न आहियां, मां चरियो न आहियां, मां एॾो ख़र्च कयुमि मस्जिद ते, पोइ मां पंहिंजे अखियुनि सां अलाह ताला मूंखे जन्नत में महल ॾेखारियो, पर जंहिं थोरो बि हिसो मस्जिद में हिसे वरितो कुराड़ीअ, मां उन जो महल बि अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, तंहिंजे करे हाणे मुंहिंजी दिलि घुरे थी मस्जिद शहीद कराई अथमि, त हाणे जंहिंखे अबा थोरो तवजो, ओ बुज़ुर्ग थोरो चुप कर न, ॻाल्हि क़ीमतीअ खे हेॾे होॾे न कयो, चई हाणे मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, तंहिंजे करे अॼु खां पोइ जंहिंखे जेतिरो थी सघे सभई हिसो वठो मस्जिद में, त मस्जिद बणायूं, अलाह ताला सभिनी जे लाइ घर जन्नत में बणाईंदो। सो मसइलो इहो आहे मस्जिदनि सां प्यार मोमिन जो, अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। बहरहाल मां हिकिड़ो शेर तकड़ करण में टाइम बि काफ़ी थी वियो आहे, बोलियां थो मेरा साउंड पनवाकिल अब्दुल समद सनी शेख 0306 27 43 कुर्बन जा असां शुक्र कयूं अल्लाह मिठा, जेके ऐब असांजा ढके थो धणी, या नेमतूं जेके करें थो अता, रब जेके असांखे नेमतुनि सां मालामाल कयो थी, मथे जो चोटीअ खां वठी पेरनि जे नहनि ताईं, इन जो शुक्रियो अदा कयूं, या रब साईं जेको असांखे ऐब ढकिया थी, रब असांजा ऐब ढकिया थी। हर को माण्हू पंहिंजे गिरेबान में नज़र करे त पंहिंजो पूरी लाइन हुनखे नज़र ईंदी त मां छा आहियां, हवा ईअं आहे, ॿिए ते टोक त थी वेंदी आहे, पर पाण ॾे ॾिसबो त ख़बर पवंदी त मूं में केतिरो दम आहे, मां केतिरो चङो आहियां। रब ईअं माण्हुनि जे ॾाढो ऐब ढके करे नकु खणी घुमाइण जहिड़ो कयो थी, रब इन जो शुक्रियो अदा कयां, या जेको नेमतुनि सां मालामाल कयो थी। वारनि जी क़ीमत केतिरी आहे, नवाज़ शरीफ़ खां पुछो, जंहिं गंज पंहिंजे ते पेवंद कराया वार, अलाए करोड़ रुपया ख़र्च करे, माना वारो एॾो मज़ेदार आहे, एॾो लज़त वारो आहे, एॾो सुहिणो आहे, जो हुन करोड़ों रुपया ख़र्च करे पंहिंजे मथे ते ॿिया वार पेवंद कराया, जे अंबनि जे चकनि खे पेवंद कंदा हो, लीमनि खे पेवंद कंदा हो, मथे ते ॿिया वार करोड़ा रुपया ॾेई करे उहे अलाह ताला तव्हांखे असांखे मुफ़्त में ॾिना आहिनि। ॾंद जी क़ीमत केतिरी आहे, अख जी क़ीमत केतिरी आहे, नक जी क़ीमत केतिरी आहे, कन जी क़ीमत केतिरी आहे, अदा छॾ ॾिनी तूं, कन जी क़ीमत केतिरी आहे, हथनि पेरनि जी क़ीमत केतिरी आहे, गोॾनि में जंहिंखे सूर आहे उन्हनि खां पुछो त गोॾनि जी क़ीमत केतिरी आहे, जंहिंजा हथ कमु नथा करनि टुंडा आहिनि उन्हनि खां पुछो, जंहिंखे अखियूं न आहिनि, इहो अलाह ताला ईअं पूरो मालामाल करे छॾियो आहे नेमतुनि सां।
अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल पाण ॾे बि अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असां गॾु थिया आहियूं सुठे इरादे सां, इहो अचण जी तव्हांखे ॿुधायुमि त इहा ई कामयाबी जी निशानी आहे। अल्लाह से घुरियो आहे तॾहिं आया आहियूं। अल्लाह खां दुआ आहे जीअं घुरियो तीअं आया हूं तीअं क़बूल बि फरमाए। रिया खां ॾेखाव खां अल्लाह ताला बचाए।